पीटीआई जी 8 फरवरी ते सिंध समेत मुल्क के कंहिं बि शहर में हड़ताल न थींदी। रोड बंद करे अवाम के तकलीफ़ न ॾिनी वञे। एहतजाज करणो आहे त ॿिया बि हंध आहिनि। एहतजाज जे बहाने माण्हुनि खे तकलीफ़ ॾियणु इंसान जे ख़िलाफ़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त जमहूरी मुल्क में एहतजाज जो हर हिक खे हक़ हूंदो आहे, पर अवाम खे तकलीफ़ न ॾिनी वञे। कश्मीर जे मामले ते का सियासी या मज़हबी जमायत ग़लती नथी करे सघे। सिंध जो अवाम पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु बीठो आहे। पीपल्स पार्टी हमेशह कश्मीर जे मामले खे पंहिंजी एजेंडा में शामिल रखियो आहे। बजट खां अॻु 28 ऐं 29 तरमीम ईंदी। पीपल्स पार्टी हुकूमती बेंचेस खां धार थी अपोज़िशन में वेंदी। MQM जे MNA ख्वाजा इज़हारुल हसन जी दावा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख्वाजा इज़हारुल हसन चयो त असां अरिड़हीं तरमीम जा हामी हुआसीं, पर 18 सालनि बाद ख़बर पई त अरिड़हीं तरमीम वज़ीरनि खां ॿाहिरि न आई। 18 साल गुज़रण बावजूद कराची, कश्मीर, सेवण ऐं शिकारपुर साॻी हालत में आहिनि। मकानी इदारनि खे मज़बूत कयो वञे त कॾहिं बि सूबे जो मुतालबो न थींदो। नई कराची खे वफ़ाक़ हवाले करण जो मुतालबो कयो वेंदो। बलोचिस्तान में ऑपरेशन नदुल फितना 1 कामयाबी सां मुकमिल। 216 दहशतगर्द मारिजी विया। भारतीय प्रॉक्सी नेटवर्क्स जी क़यादत ऐं कमांड सिस्टम खे तबाह कयो वियो। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि वटां परॾेही हथियार, बारूदी मवाद ऐं ॿिए सामान जो वॾो ज़ख़ीरो हथु कयो वियो आहे। शुरूआती ॼाण त दहशतगर्दनि खे परॾे मदद ऐं लॉजिस्टिक सपोर्ट मिलण जूं शायदूं मिलियूं आहिनि। कार्रवाइनि दौरान औरतुनि ऐं ॿारनि समेत 36 शहरी शहीद थिया। सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे 22 जवाननि शहादत माणी। पाक फ़ौज तर्जुमान चयो आहे त दहशतगर्दी जे मुकमिल ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। चीन दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान सां गॾु बीठो आहे। चीन हर तरह जी दहशतगर्दी जी मज़म्मत करे थो। चीन जे सफ़ीर यांग ज़ीडोंग जूं वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। चीनी सफ़ीर पारां बलोचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत ऐं मुतासिर ख़ानदाननि सां हमदर्दी जो बि इज़हार। मुलाक़ात दौरान दहशतगर्दी जे ख़ात्मे समेत सिक्योरिटी सहकार ते ॻाल्हियूं कयूं वयूं। इंटेलिजेंस शेयरिंग ऐं साइबर क्राइम्स जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। मोहसिन नक़वी चयो त चीनी शहरनि ऐं प्रोजेक्ट्स जी हिफ़ाज़त बि बेहद अज़ीज़ आहे। चीनी शहरनि खे हर मुमकिन सिक्योरिटी फ़राहम करणु पहिरीं तरजीह आहे। पाक चीन दोस्ती खे दुश्मन कंहिं बि सूरत में नुक़सानु नथो पहुचाए सघे। भारत मर्क हक़ में शिकस्त बाद प्रॉक्सी सां पाकिस्तान में दहशतगर्दी कराए रहियो आहे। भारतीय साज़िशुनि जे ख़ात्मे ताईं ख़िते में अमन मुमकिन नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो मुज़फ़राबाद में आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कश्मीरियुनि जी क़ुर्बानी ज़ाया न वेंदी। कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। कश्मीर भारत जो न अॻु हिसो हो, न हाणे आहे। कश्मीरी अवाम सां ॿधी जे ॾियारे ते सॼे मुल्क में आम मोकल, रैलियूं ऐं तक़रीबूं कोठाए कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां ॿधी जो भरपूर इज़हार। मुज़फ़राबाद, इस्लामाबाद, कराची ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढियूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त सॼी दुनिया में अॼु पाकिस्तानी कश्मीरी भाइरनि सां यकजहती जो इज़हार करे रहिया आहिनि। गॾियल क़ौमुनि जे ठहरान मूजिबि कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदि इरादत ॾियणु लाज़मी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान कश्मीरी अवाम जे इख़लाक़ी सफ़ारती ऐं सियासी हिमायत जारी रखंदो। पाक फ़ौज पारां बि कश्मीरी अवाम सां भरपूर यकजहती जो इज़हार। फील्ड मार्शल आसिम मुनीर, नेवल चीफ ऐं एयर चीफ पारां कश्मीरियुनि जे हक़ ख़ुदि इरादत जी हिमायत जो अज़म। ISPR जो चवणु आहे त कश्मीर में अदालत खां मथां क़त्ल, जबरी गुमशुदगियूं ऐं गिरफ़्तारियूं क़बूल करण जोगियूं न आहिनि। भारत तरफ़ां कश्मीर जी सुञाणप बदिलाइण जी कोशिश आलमी कानून जी भञकड़ी आहे। ॾखिणी एशिया में अमन लाइ कश्मीर मसइले जो हल ज़रूरी आहे। आलमी बिरादरी कश्मीरी अवाम जूं मुश्किलातूं घटि करण लाइ अमली क़दम खणे। आज़ादी ऐं वक़ार जी जदोजहद में कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु बीठा आहियूं। कंदरकोट भरिसां पुरत नौजवान गलो कपियल लाशत C सेक्शन थाणे जी हद मां नौजवान फारूक पुटु महरदिल मलिक जो लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान होटल ते मज़दूरी कंदो हो। वाक़े जी जांच कई पई वञे। ऐं कोडे जी भरिसां करोड़े रुपयनि जी करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार फूड ऑफिसर अकबर लाशारी जो पुटु रोड हादसे में फ़ौत। महमूद शाह स्टाफ वटि ॿिनि कारुनि में टकर थी पियो। गुलाम रज़ा लाशारी फ़ौत थी वियो ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया।